आवाज़ सिंध न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया ब्यूरो चीफ सिंध हुबली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ चूंडको नई बिजली ग्रिड के भरिसां पौरत सिकंदर अली शेख के घर के ओचितो बाहि लॻण सबबि घर जो अलह तलह सड़ी रख थी वियो। चूंडको भरिसां नई बिजली ग्रिड लॻे मज़दूरी कंदड़ पौरत सिकंदर अली शेख के घर के ओचितो बाहि वकोड़ी वई। बाहि लॻण सबबि घर में पयल रोक रक़म ऐं घर जो सामान सड़ी रख थी वियो। बाहि भरण खां पोइ 3 कलाक गुज़रण बावजूदि फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि न पहुती। पौरत सिकंदर अली शेख खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल। DC खैरपुर अहमद फैद शाह ऐं ज़िलई चेयरमैन शौकत नादर खान राजपुर, AC तालका नारा रोशनुद्दीन कुंभर ऐं मुख्तियार कार, टाउन चेयरमैन बख्श अली खान आरानी, TMO नारा मंतार उन्नड़ ऐं ॿियनि इंसान दोस्त इदारनि खे अपील थी कजे त पौरत जी मदद कई वञे।